अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिटवर बाबाला बोलो 12 इमाम 14 मैसूम पाठ नंबर 5। फरमान जनाब रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ब शख्स बदतरीन बदबख्त आहिनि। हिकु नाका साल ते वार कंदड़ ऐं ॿियो तोखे ज़रब हणंदड़। तारीख़ अहमदीअ जे सुफ़े नंबर 214 ते हिकु हदीस में अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु ॾींहुं मौला अलीअ खे फरमायो त ऐं अली ॿ शख़्स बदतरीन बदबख्त आहिनि। हिकु क़ौम समूद जो सुर्ख़ रंग वारो उहो शख़्स जंहिं नाका सालीअ जूं टंगूं कपियूं ऐं ॿियो उहो शख़्स जेको तुंहिंजे सिर ते ज़रब हणे तुंहिंजी रेश खे सुर्ख़ ख़िताब हणंदो। मौला काइनात इमामुल मुत्तक़ीन अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब जिन जी आमद बासादत खाना काबा में थी उन करे खेनि मौलूद काबा सॾियो वेंदो आहे। संदन वालिद गिरामी हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम, मादर गिरामी हज़रत जनाब फातिमा अलैहिस्सलाम बिन असद, सौट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शरीक हयात बीबी फातिमा ज़ोहरा अलैहिस्सलाम, फर्जंद हज़रत हसनैन करीमैन, न्याणियूं जनाब सैयदा ज़ैनब अलैहिस्सलाम, सैयदा उम्मे कलसूम अलैहिस्सलाम जिन हुयूं। मौला अलैहिस्सलाम काइनात अल्लाह पाक जे तरफ़ां ॿिन्ही जहां जा मुक़ररु कयल ख़लीफ़ा ऐं वसी हुआ। हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत 13 रजब 30 आमुल फील जुमे जे ॾींहुं खाना काबा में थी। संदसि पुञत तमामु घणियूं आहिनि जिन मां अबू हसन, अबू तुराब, अमीरुल मोमिनीन अल मुर्तदा, असदुल्ला, हैदर इकरार मशहूर आहिनि। हज़रत अली अलैहिस्सलाम जे बारे में हदीस मक्का, हदीस नूर, हदीस खैबर, हदीस खंदक वग़ैरह घणो मशहूर आहिनि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बहुक्म ख़ुदा हमे गदीर जे मक़ाम ते 1,24,000 माण्हुनि जी मौजूदगीअ में हज़रत अली अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़त ऐं जानशीनीअ जो ऐलान कयो। मौलाए काइनात अली अलैहिस्सलाम पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में सफ़ीन जे फ़ैसिले खां पोइ उन नतीजे ते पहुता त हाणे हिकु भेरो हमिलो करणु घुरिजे। पाण अलैहिस्सलाम हमले जी तयारीअ जो हुकुम ॾिनो ऐं 10,000 जो अफ़सर इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं सरदार कैस बिन साह खे मुक़ररु कयो। उन लश्कर में 13,000 सिपाह 8,000 मज़दूर में शामिल हुआ। रवानीअ खां अॻे ई अब्दुर्रहमान उन इब्न मुलजम मौलाए काइनात खे शहीद करे छॾियो। उम्मी साज़िश कामयाब थी वई। रसूल ख़ुदा जिन फरमायो हो त अली अलैहिस्सलाम जे सिर ऐं ॾाढ़ी मुबारक खे रत सां रंगीन कयो वेंदो। हिकु भेरे हज़रत अली अलैहिस्सलाम जिन सख़्तु बीमार थी पिया तॾहिं संदन मिजाज़ परसी करे वापसि ईंदड़नि मां हिकु कंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अची ॿुधायो त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन सख़्तु बीमार आहिनि ऐं संदन जानवर थियणु ॾुखियो आहे। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अली अलैहिस्सलाम खे हींअर मौत न ईंदो, पर दुनिया खां केतिरा ई रंज ऐं ग़म खणण खां पोइ खेनि तलवार सां शहीद कयो वेंदो। मौला अली अलैहिस्सलाम एॾो त सख़ी हो जो हिकु ॾींहुं दुश्मन बि खांसि पुछी वरितो त मौला अलैहिस्सलाम तव्हां एॾा बहादुर ऐं सख़्तु आहियो पर नरम कॾहिं थींदा आहियो? मौला अलैहिस्सलाम मौलाए काइनात जवाबु ॾिनो त आउं निमाज़ में नरम थींदो आहियां। अब्दुर्रहमान बिन मुलजम ख़ारजी जमात जो माण्हू हो। अब्दुर्रहमान बिन मुलजम मौला अली अलैहिस्सलाम जे क़त्ल करण जे इरादे सां जॾहिं कूफे में आयो त हिन 1,000 दरहम एवज़ हिकु तलवार ख़रीद कई जंहिंखे तेज़ ज़हर ॾिनाई ऐं पोइ हू मौला अलैहिस्सलाम खे शहीद करण जे इरादे सां कूफे जे घटने में पियो चकर हणंदो। हिकु ॾींहुं कूफे में हिकु तमामु हसीन औरत खे ॾिठो ऐं उन ते फिॾाटी पियो।
उन औरत जो नालो कटामा बिंत नजिया हो। अब्दुर रहमान जॾहिं उन औरत सां शादीअ जी ख़्वाहिश ज़ाहिर कई त उन औरत शर्त रखियो त आउं तॾहिं तोसां शादी कंदसि जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जो सिर मूंखे आणे ॾींदे। उन करे जो हिन जंगनि में असांजे अबनि ॾाॾनि खे क़त्लु कयो। अब्दुर रहमान बिन मुलज़िम साण वाइदो कयो। शहादत वारी राति मौलाए कायनात अलैहिस्सलाम जिन सॼी राति इबादत में गुज़ारी। जॾहिं मस्जिद कूफा ॾांहुं रवाना थिया त घर जे बटखन में मौला अलीअ जिन जे कपिड़नि में चंबू विझी खेनि रोकण जी कोशिशि कई। शोर मचाईंदियूं रहियूं। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जिन मस्जिद कूफा में दाख़िल थिया त अब्दुर रहमान बिन मुलज़िम ऊंधो सुतल हो। मौला अलैहिस्सलाम खेनि निंड मां जाॻायो ऐं पोइ अज़ान ॾिनी। अज़ान खां पोइ मौला अली अलैहिस्सलाम जिन निमाज़ पढ़णु शुरू कई। जीअं ई पालणहारा ॾोह सर सुजूद थिया त बिन मुलज़िम मथां तलवार जो वार कयो। उन वक़्तु आसमान मां आवाज़ आयो अला क़त्लुल अमीरुल मोमिनीन ऐं मौला अली अलैहिस्सलाम जिन ज़बान मुबारक मां इहे लफ़्ज़ निकिता फज़द बिरबिल कैबा। कातिल खे उन ई वक़्तु पकड़ियो वियो। सहाबा ऐं औलाद रोअण लॻो त मौला अली अलैहिस्सलाम खेनि फरमायो त मूंखे घर वठी हलो। खेनि घर आंदो वियो त हर तरफ़ घिरियो ज़ारी वारी माहौल पैदा थी वियो ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम जिन मौला अली अलैहिस्सलाम जे लाइ शरबत जो जाम आंदो। पाण अलैहिस्सलाम फरमायाऊं त उन शरबत जी ज़रूरत मूंखां वधीक मुंहिंजे कातिल खे आहे। उन करे उहो शरबत उनखे पियारियो। उन बैदि मौला अली अलैहिस्सलाम जिन पंहिंजे औलाद खे वसियत कई ऐं हिदायत कई त मुंहिंजे शहादत खां पोइ अगरि मुंहिंजे कातिल खे क़त्लु करियो त खेसि बि हिकु ई ज़रब हणिजो ऐं मथे वधीक को बि ज़ुल्म न कजो। मौला अली अलैहिस्सलाम जिन उन बैदि इमाम हसन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿियनि खे केतिरियूं ई हिदायतूं ऐं नसीहतूं फरमायूं। इमाम हसन अलैहिस्सलाम जिन खे पंहिंजी जाइ ते इमाम मुक़ररु करण जो ऐलान करे ख़िलाफ़त ते बि खेनि मुक़ररु कयाऊं ऐं 21 रमज़ान मुबारक ते शहादत जे मंडल माणियाऊं। उन ई ॾींहं ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे आसमान ते खयो वियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन रहलत कई हुई। मौला अली अलैहिस्सलाम जे जनाज़े निमाज़ इमाम हसन अलैहिस्सलाम जिन पढ़ाई जंहिंमें 1,24,000 नबियुनि फ़रिश्तनि शिरकत कई। बैदि में संदन जनाज़े खे हिकु पासे खां इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿिए पासे खां फ़रिश्ता कुल्हा ॾिना। खेनि संदन वसियत मूजिबि मशद कूफा नजफ़ अशरफ में तदफ़ीन कयो वियो। शहादत वक़्तु मौलाए कायनात अलैहिस्सलाम जिन जी उमिरि मुबारक 63 साल हुई। अहिड़ी तरह आलम इस्लाम खे दीन इस्लाम जे शमअ खे जिला बख़्शींदड़ रोशन मीनार खां महरूम करण जी कोशिशि कई वई। पर इहे हस्तियूं आहिनि जिन खे मटाइण वारा मटिजी विया। पर इहे हस्तियूं अॼु बि साॻे जाह जलाल सां उम्मत मुस्लिमा जी मुश्किल कुशाई करे रहियूं आहिनि।